सेकंड सर, एक गाने की फरमाइश है। एक सेकंड सर, हम दीजिएगा। एक गीत की फरमाइश दिया, कौन सा गाना? केड़ो गीत? केड़ो गीत? केड़ो गीत? सॼी सिंध जो पुठियां बि हज़ारे माण्हू अचनि पिया ऐं हिते हज़ारे माण्हू गॾिजी विया आहिनि। सुहिणी सिंध जा सुहिणा वासी तव्हां सभिनी मूंखे गानो ॾिनो आहे। सभिनी जी फरमाइश ते नंढनि जो वॾनि जो सुहिणनि जो सभी सुहिणनि जो सुहिणनि जो गानो आप